दोस्तों नई अपडेट जिंदो ड्रामे जी अची चुकी है। अज तफ़सील से तव्हांजे लाइ हिकु बेहतरीन अपडेट आंदी है। छा जिंदो ड्रामो जो ऐलान थी चुको है कहिड़ी तारीख़ ते वो रिलीज़ थींदो, कहिड़ी तारीख़ ते उनकी शूटिंग स्टार्ट थियण वारी है। डायरेक्टर साहब पंहिंजो बयान ॾिनो आहे त फलाणी तारीख़ ते मां ड्रामो स्टार्ट करण वारो आहियां। खजूर साहब भी पंहिंजी पोस्टर में ॿुधायो आहे हीउ ड्रामो हाणे कहिड़ी तारीख़ कहिड़े महीने में शूट थींदो ऐं कॾहिं उहो फाइनल थींदो ऐं कॾहिं जेको आहे केटिन वारनि जे चैनल ते एपिसोड फर्स्ट हलायो वेंदो जिंदो ड्रामो जो, जंहिंजो मुख्य किरदार आज़म मेंगल, साईं निसार शाह, उम्मीद अली कलवड़ उर्फ़ ओठो, इरफान शेख यानी मीर ऐं सना रज़ा, इजाज़ मला, मतलब सुठा सुठा अदाकार जंहिंमें खजू पान छा रिमशा शहज़ादी भी हूंदी, कहिड़ा कहिड़ा अदाकार हूंदा, सॼी अपडेट्स ॾियूं था हिन नंढड़े वीडियो में। इनके आख़िर ताईं ॾिसंदा थी सके दोस्तों उदासी टीवी यूट्यूब चैनल के ज़रूर सब्सक्राइब कंदा। हिन ते तव्हांखे नए ड्रामे जी रोज़ानो लगातार अपडेट मिलंदी रहंदी सब खां पहिरियां। हलूं था अपडेट जी तरफ़, इनके सब्सक्राइब ज़रूर कंदा, तव्हांजो घणो टाइम वेस्ट नथा कयूं। दोस्तों दरअसल खजूर साहब कल वठी पोस्टन ते पोस्टूं करे रहियो आहे। उन पंहिंजी पोस्टन में बयान में इहो ॿुधायो आहे त मां जेको आहे 10 तारीख़ सितंबर जी 10 तारीख़ ते मां शूटिंग स्टार्ट करण वारो आहियां जिंदो ड्रामो जी। जिंदो ड्रामो सोप सीरियल जेको अचिणो आहे उन जी शूटिंग मीरपुर माथेले में कई वेंदी। मां तव्हांखे पहिरियों ई ॿुधायो दोस्तों मीरपुर में इहो ड्रामो शूट कयो वेंदो ऐं खजूर साहब मीरपुर पंहिंजे इलाइक़े में इनके शूट कंदो, पुराणे लोकेशन ते जिते दौलाब ज़हर ज़िंदगी ड्रामा शूट थिया हुआ हे भी उन इलाइक़नि में शूट थींदो। ऐं मां तव्हांखे इहो ॿुधायो त पंहिंजे इलाइक़े जा खजूर साहब अदाकार घणा जेको आहे हिन ड्रामे में ऐड कंदो। आज़म मेंगल दिन में पको आहे काफ़ी दोस्तनि जो मैसेज आहिनि त आज़म मेंगल उन्हनि खे ख़ुशख़बरी ॾींदो आहे त आज़म मेंगल जिंदो ड्रामे में हूंदो, दिलि जाए कयो तव्हां। 10 सितंबर काफ़ी दोस्तनि खे सम्झ अची वई 10 सितंबर कहिड़ो महीनो आहे, 10 तारीख़ कहिड़े सितंबर महीने कहिड़ो हूंदो आहे, कंहिंखे ख़बर न हूंदी, जंहिंखे मतिलबु के दोस्त अणपढ़ियल बि ॾिसंदा आहिनि उन्हनि खे मां वाज़े करे ॿुधायां 10 सितंबर मतिलबु हीउ महीनो अगस्त दोस्तों ख़तमु थियण वारो आहे। हाणे जेको आहे अॻियो जेको महीनो बीहंदो 9 महीनो उन खे सितंबर चइबो आहे ऐं उहो सितंबर महीनो हूंदो आहे। उन सितंबर महीने जी 10 तारीख़ ते यानी 12-13 ॾींहं खां पोइ जिंदो ड्रामे जी शूटिंग स्टार्ट थियण वारी आहे मीरपुर माथेलो में। 12-13 ॼाणो तव्हांखे अंदाज़ो सफ़ा सवली सिंधी में मां ॿुधाईंदो हलां। ऐं सितंबर पूरो महीनो शूटिंग हलंदी, वरी अक्टूबर महीनो 10 सर्दियुनि जो जेको पहिरियों शुरूआती महीनो आहे उनखे अक्टूबर चइबो आहे। उन में मतिलबु ॿियो स्पेल उन में बि कंप्लीट कयो वेंदो, यानी 2 महीना जेको मां तव्हांखे टाइम ॿुधायो 2 खां 2.5 महीना उहो ई टाइम लॻंदो। मां कल्ह तव्हांखे ॿुधायो त 2 खां 2.5 महीना लॻी सघनि था इन 2 स्पेल खे पूरा थियण में। 11 महीने में यानी जेको 11हों महीनो स्टार्ट थींदो सर्दी जो उन में हिन ड्रामे जो जेको दिसंबर हूंदो आहे उन में हिन जेको आहे जिंदो ड्रामे जो इम्कान आहे त पहिरियों एपिसोड हलायो वेंदो 11हों महीनो ऐं 12हों महीने में मतिलबु दिसंबर महीननि में हिन मतिलबु 26 खां अचण ऐं 25 जो लास्ट में 26 जी स्टार्टिंग में जिंदो ड्रामे जी स्टार्टिंग थी वेंदी। 10 तारीख़ अॻे महीने जी 10 तारीख़ ते हाणे जी जेको आहे शूटिंग स्टार्ट थियण वारी आहे। तव्हांखे आसान करे सभिनी दोस्तनि खे मां ॿुधायो आहे, तव्हां सभिनी दोस्तनि हीअ अपडेट हेसि ताईं ॾिठी आहे ऐं तव्हां इन में केतिरा मुतफ़िक़ आहियो कमेंट सेक्शन में ज़रूरु पंहिंजी क़ीमती राय खां आगाह कंदा कयो। ऐं हिन जिंदो ड्रामो जी रोज़ानो तव्हांखे हर नई अपडेट मिलंदी रहंदी। ऐं दोस्तनि खे इहो ॿुधाईंदो हलां त मेकिंग वीडियो पिक्चर तव्हांखे घटि ॾिसण वटां मिलंदा, छो त इन्हनि ते सिंध टीवी वारनि पाबंदी आई आहे अदाकारनि ते त तव्हां शूटिंग जे दौरान कोई पिक्चर कोई वीडियो मेकिंग न ठाहियो। बाक़ी खजूर साहब तव्हांखे थोरो घणो अपडेट ॾेई सघे थो, पिक्चर वग़ैरह कढी सघे थो, हू डायरेक्टर आहे। बाक़ी तव्हांखे किथां बि इहे शयूं न मिलंदियूं। ॿियो असांजे यूट्यूब चैनल ते तव्हांखे इन जी अपडेट मिलंदी रहंदी लगातार। इन जे करे चवां थो इनखे हाणे सब्सक्राइब करे छॾियो। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।